अस्सलाम वालेकुम। चवंदा आहिनि त अखि जो क़दुरु उन खां पुछा कजे जंहिं वटि अखि कोन्हे को, हथ जो क़दुरु उन खां पुछा कजे जंहिं वटि हथु कोन्हे को, पाणी जो क़दुरु उन खां पुछा कजे जंहिं वटि पाणी कोन्हे को। किसाना मोरी ते आहियूं ऐं हिन मिठे पाणी जी हिकिड़ी वॾी ख़ासियत आहे। ॾिसो तव्हां केतिरा माण्हू हिन किसाना मोरी तां जेके नलका लॻाइनि था पाणी भरण था अचनि। हीउ मिठो पाणी जेको दरिया मां, केनालनि मां, बैराजनि मां अचे थो, वाहन मां अचे थो, इहा हिकिड़ी वॾी नेमत आहे। जिते भी मिठे पानी जा सिलसिलो है, जिते भी मिठो पानी है, उते अल्लाह जी कुदरत आस पास के इलाक़न में जो है पानी मिठो होंदो आहे। हिन पानी जे करे असांजा जीवत जेके असांजा पखी, असांजा बूटा, ये सुठे नमूने सां वाद वीज कंदा, असां इंसान सुठे नमूने सां वाद वीज कंदा आहियूं। जिते पानी कोन्हे को उते सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे। माना उते पखी भी ॾुखिया आहिनि, इंसान भी ॾुखिया आहिनि, जानवर भी ॾुखिया आहिनि, फसल भी ॾुखिया आहिनि। शहरनि में, शहरनि जी आबादियुनि में पाणी जो तमामु घणी मतिलबु ॾुखियाई थी वई आहे। उते पाणी चेंज थी विया आहिनि, उते पाणी कड़ा थी विया आहिनि, उते पाणियुनि में सेंकियो अची वियो आहे। उहे पाणी मतिलबु पीअण जे लाइक़ु न आहिनि। हीअ असां वटि जेका सूरत हाल आहे, मतिलबु जेका जिते पाणी अवेलेबल आहे, जिते पाणी पुॼे थो, इंसान जे पीअण जे लाइ पाणी कोन्हे को, ऐं जिते मतिलबु असांजे फसलुनि जे लाइ पाणी कोन्हे को, त ॿुधायो उते छा सूरत हाल हूंदी। किननि दुबनि मां, गटरनि जे जेके निकाल वारा पाणी इंसान असांजा पीअनि था, इहा हिकिड़ी वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। हिन पाणी जो तव्हां क़दुरु कयो ऐं जेको आहे असांखे पाणी साफ़ु मिलंदो। सिंध जी कहिड़ी बि ज़मीन हुजे, सैलिनिटी वारी हुजे, सैलाबी हुजे, कलराटी हुजे, पकी ज़मीन हुजे, उहे ॿॾियूं असांखे सुठो फ़सुलु ॾींदियूं। पर जेकर असांजो पाणी साफ़ु न हूंदो त असांजी को बि फ़सुलु, का बि शइ असांजी सही नमूने सां वाध वीह न कंदी। इन पाणी जो क़दुरु कयो, पंहिंजे अलाह जी नेमतनि जो क़दुरु कयो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी।